नाज़िन सिंध हुकूमत दहरकी ऐं खुज़दार हादसे जे मुतासिरनि लाइ मुआवज़े जो ऐलान करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त दहरकी रेल हादसे में फ़ौत थियलनि जे वारसनि खे 5-5 लख रुपया मुआवज़ो ॾिनो वेंदो। नासिर हुसैन शाह चयो त खुज़दार हादसे में फ़ौत थियलनि जे वारसनि खे बि 5-5 लख रुपया मुआवज़ो ॾींदासीं। सूबाई वज़ीर चयो त हादसनि जे ज़ख़्मियुनि खे 1-1 लख रुपया मुआवज़ो ॾिनो वेंदो। हुन चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी खे अवाम जी ॾुखियाई जो अहसासु आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया नाज़रीन त सिंध हुकूमत दहरकी खुज़दार हादसे जे मुतासिरनि लाइ मुआवज़े जो ऐलान करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त दहरकी रेल हादसे में फ़ौत थियलनि जे वारसनि खे 5-5 लख रुपया मुआवज़ो ॾिनो वेंदो। नासिर हुसैन शाह चयो त खुज़दार हादसे में फ़ौत थियलनि जे वारसनि खे बि 5-5 लख रुपया मुआवज़ो ॾींदासीं। सूबाई वज़ीर चयो त हादसनि जे ज़ख़्मियुनि खे 1-1 लख रुपया मुआवज़ो ॾिनो वेंदो। हुन चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी खे अवाम जी ॾुखियाई जो अहसासु आहे।